हिन में जीअं कंप्लेंट मिली त पुलिस प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन कई। DIG मीर ख़ासि हुन जी प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन कई ऐं इहो असरटेन कयो कि भई ही नॉर्मल जेको आहे सो पुलिस जो एनकाउंटर न आहे, हीअ कंहिं क़िस्म जी एक्स्ट्रा जुडिशल टाइप शइ आहे या एक्सेस ऑफ यूज़ ऑफ फोर्स आहे। असां फौरन कंप्लेंट जे अगेंस्ट केस रजिस्टर्ड कयो। DIG मीरपुर ख़ासि हिन खे पाण पर्सनली सुपरवाइज़ करे पियो। क़तन को बि अहिड़ो अमल जेको लीगल नाहे ऐं जंहिंमें एक्सेसिव यूज़ ऑफ फोर्स थी आहे, असां कॾहिं बि हुनखे सब्सक्राइब न कंदासीं। छाजे करे जो असां सम्झूं था त हिकिड़ो सुठो कमु केरु पुलिस ऑफिसर करे थो त हुन सां पूरी पुलिस जी जेका असां इकदामी थिए थी। जेकॾहिं को हिकिड़ो केरु पुलिस ऑफिसर ग़लति कमु करे थो त असां पूरी पुलिस जी बदनामी थिए थी। त हीअ अहिड़ी शइ आहे जेका इस्टेब्लिश जेकॾहिं थी वियो त इहो पुलिस एक्स्ट्रा ऑर्डिनरी यूज़ ऑफ फोर्स कई आहे त असां क़तन उन खे का रिआयत न ॾींदासीं। जीअं नॉर्मल लॉ में आहे कंहिं बि क़त्ल कयो आहे त उन पुलिस ऑफिसर जे ख़िलाफ़ बि एक्शन थींदो।